सिंध सरकार वफ़ाक़ खां सिंध में सालाना इम्तिहाननि दौरान बिजली जी लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छडियो आहे। बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध में शदीद गर्मीअ जी लहर सबबि शागिर्द इम्तिहान ॾींदा, जंहिं जे करे इम्तिहानी मर्कज़नि वारनि इलाइक़नि में बिजलीअ जी लोड शेडिंग न कई वञे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक कराचीअ जे इम्तिहानी मर्कज़नि वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न करे। इस्माइल राहू वधीक चयो आहे त इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मर्कज़नि ॿाहिरां कलम 144 लागू कयो वियो आहे। इम्तिहानी मर्कज़नि जे वेझो इलेक्ट्रॉनिक शयुनि, फोटो स्टेट, स्कैनर वग़ैरह ते पाबंदी हूंदी। हुन वधीक चयो आहे त सालियाने इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मर्कज़नि जे भरपासे सिक्योरिटीअ जा इंतज़ाम बि सख़्त कया वेंदा। कराची समेत सिंध जे समूरनि ज़िलनि में क़ाइम इम्तिहानी मर्कज़नि में शागिर्दनि जे मोबाइल फोन सां आणण ते पाबंदी हूंदी। जंहिं वटि मोबाइल फोन पकड़ियो वेंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सूबाई वज़ीर इम्तिहानी सेंटरनि जे इंतज़ामिया खे हिदायत कई आहे त इम्तिहानी मर्कज़नि में इम्कानी बिजलीअ जी लोड शेडिंग दौरान जनरेटर स्टैंड बाइ रखिया वञनि।